उस्ताद किलो पटाटा करे छे अध किलो बसर अध किलो टमाटर सावी मिर्चा थूम दाणा फ्री में दी जाए अब भाई बरोई अम्मा चवई थी सब्जी न वट गैस कोने छाते पचाईंदा से होटल ही मानी वठिया गैस नहीं नहीं होटल जी मानी काथो वठी जो माट पैसा पियान जा होटल जी मानी वठिया ओ मवाली सही चवई तो बाबा जदी गैस कोने तो मानी भाजी छाते पचदी याल तो लो दिमाग का काम बाचे अडे अकुल कोकत ना जो टिकिन में ठोका कुत्ते जा पूछो माट भी पैसा नहीं ना अम्मा चको डंडे के तेल हयूं वेठी थी ये न त ट्रको कढई हाँ सही चवई थी बाबा जगल पैसा कौन थी छा थी को दिमाग त थी ना तो लो दिमाग इस्तेमाल कल कुछ सोच होटल जी मानी वठणी आओ छा करा यार छा करा उस्ताद उस्ताद हेलो साईं हे तव्हांजो बटू किरी पियो साईं नहीं यार हाँ। तो कौन है हे तव्हांजो बटू न आहे साईं ना ना मुझे नहीं को कहीं ॿिए जो किरियो हूंदो ओह नो तव्हांजो न आहे न साईं अरे यार मां को गलती न थी वई बटू त पैसनि जो भरियल हुयो ईअं ई मां हुनखे ॾेई छॾियुमि वञी चवांसि थो मुंहिंजो आहे ओदा 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 अदा 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 हे बटू मुंहिंजो आहे गर्मी आहे सिज लॻी वियो आहे ज़हन तो लही वियो दिमाग़ ही कम नथो करे कोने इनी जो बच्चू कोने सही मुंहिंजो आहे यार पैसा न न हिजो हूंदो घर मां ॾिठुमि न हा। हे जीअं गुज़रियो पियो बटू पियो आहे तो जो उस्ताद असां के न खपे आराम बाबा वॾो यार ईमानदार माण्हू आहे यार हा, न, न, अहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे। लख थोरा लख हा न साईं हेॾे हेॾे साईं ॿ मिंट हेॾी ईमानदारी कईसि असांखे ईमानदारी जो इनाम न ॾींदव न न न हिनजी ज़रूरत न आहे ॿियो हुकुम कर गैस भी ना है ओडो घर दे भी चोतन चे होटल तो मानी वती वा बस यो कुरबुड़ो कर असा के भी मानी खरा आई होटल तो वठी दे तो बाहर भी कहिंदा दवाई थिंदियो तो के ओ मसलो ही ना आ मां तो मानी खराइंदो अचो 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 हाँ, अचो अचो अचो, अचो होटल चंगो था है ना हां भलो होटल आ छो पाकिस्तान में पेरो नंबर होटल आ यो हाँ। हां मानी इंजी वीआईपी थी वीआईपी ये ना वाली मानी काई वाली पयालो अस्पताल सुई वाला ही का भलो होटल आ जड़ी चयो माई ना सुई वणायूं पिया हां हां आदा छा खपे आदा छा खाइंदो होटल में छा छा है होटल में जग्गा गिलासा कुर्सियूं मूड़ा न फ्रिजा गिराक सही मालिक भी बैठो आ तो के होटल ते बियायो की तन असा तो के चौदा त खाण में छा छा है सिद्धो मरो ने खाइण में छा सिद्धो खाण ते आयो असा बेंचन असा जो जगह ने गिलासन सा छा साईं खाइण में साईं मुर्गी पकल आ गोश्त आ कढ़ाई आ चिकन आ कोरमो आ भिंडी आ दाल आ सब्जी आ सब कुछ आ हां तू छा खाइंदे मां बा दाल खाइंदो दाल हाँ। तू डे मां आलू चिप्स खाइनो मां आलू चिप्स आओ तव्हां कुत्ते जा पुछो तरकी कोन कंदव अकुल कोको त न जो टिकिन में ठोकाऊं ओ मालिक चए तो जेकी शइ खणी ते खाओ हे दाल हे आलू चिप्स मां नमकीन गोश्त खाईंदुमि साईं तू ईअं कर हिकिड़ी दाल खणी आ हिकु आलू चिप्स खणी आ हिकिड़ो नमकीन गोश्त खणी आ अरे अब्बा गोश्त खाइंदे गर्मी पई हा तू चुप कर रे बीमार थींदे न थींदा त तू छॾ हलो तव्हां पंहिंजी इहा दाल ऐं चिप्स खायो हेॾे जो नमकीन गोश्त में हीअ अखि बि विधी वे चबंदो वे बूतर ना ना अच्छा टेस्ट कंदा चाहिए न न तो पंहिंजी बस आलू चिप्स खायो जी पवई वाली कुछ वाली अच्छा न है थींदो तो चुप करे वियो बस मानी अचे थी न खायूं था हां हा हलवा जल्दी कलवा लो कल हल बा हल तकर कर अच्छी वई मानी अच्छी वई छो हा छो छा ए भाजी साईं हा बचो हे माजिया छो छो हे तू दाल तू वठ खण पंहिंजो आलू चिप्स रखो तू छो तो खायो उस्ताद मां न खावां न न तू ऑर्डर ही न ॾिनो आहे न तू असांखे खाराए थो न तो जो हक़ ई न आहे न असां खाईंदासीं न छो हा न तू वेठो ॾिस त कीअं खायूं था हणाए छा चंप बूथर सलाद त खावां न सलाद ई छो खाईं तू वेठो ॾिस तू अचा एक मिसाल जी गाल आ होटल जी भाजी सही न हूंदी किली पवंदो खणी खाल त पुजे ने तू अचा जा गाॾ कोने तो के कुछ थी वने फ़ाइदो कीअं न तो कहियो वाम छो आहे होटल जी भाॼी सही न पती न तू खा न छो होटल वीआईपी आहे न रखां चंपो छा बूथरो हेॾे हेॾे सही आहे टेस्ट त करण दे तू हेॾे पंहिंजी दाल खा माली गलती थी वई हाल पान के चवणी नमकीन चवणो पियो पान हाल यार वॾो चलाक निकतो इन करे चवंदो आहे त पीउ पीउ हूंदो आहे पुट पुट हूंदो आहे हा टेस्ट त कलू न
सलाद भी खाया न काले छोड़ दे कुछ है कुछ है खाना उन टाइम चाहे पे दाल हो जाए फुलिया जे मवाली फुलिया जे बूटी 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 मिला फांसी है जा ये बगा आज देखा ना भला को दुश्मन जे खा ले जा पैसा वो भली दो शकून से मानी का वो अमील मालूआ है ना एगो गरीब सुनियो भूखिया जिससे ना जैसे चाहे खाओ सरसों छो हाँ साईं ॿियो कुझु खपे कुर्बान थी आहे त साईं ॾाढो मज़ो अची वियो ईअं इहो साईं इहो घर जे लाइ चयोसि न जेको पार्सल हाँ साईं हुकुम घुरायो नमकीन गोश्त हिकिड़ो पार्सल कर जी ऐं 5 मानियूं साईं 5 मानियूं हिकु नमकीन हा। पार्सल पार्सल करे हाणे ई खणी अचां थो हा असीं घर खणी अने जा बस साढे 6 हाँ खाई है ना भाजी सही हुई है यार मज़ो त छो मां ख़बर आहे न अदा कंहिं शइ जी गुंजाइश न न ओ केम छो कुर्बाश थी आवे न कुर्बान थी आहे त बस थोरो पार्सल मानी अचे हा बस हुकुम आहे तुंहिंजो हाँ साईं हे 5 मानियूं हा। हिकु नमकीन ठीकु आहे वटि तकड़ी कयूं बस हाँ बस हलो अरे ओ बिल बिल हे ॾींदो न साईं मां वेठो आहियां मां ॾींदुसि मां ॾींदुसि शेठ हाँ। हाँ मानी खवाए तो तमाम मालू भलो 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 साईं समझे मां वेठो आहियां को मसलो ई न आहे हा ठीकु आहे ना दुआउनि में यादि साईं महिरबानी महिरबानी कुर्ब ठीकु आहे न साईं ठीकु ठीकु महिरबानी साईं मेहरबानी ईमानदारी कई से त असांखे माना सिलो बि भलो मिलियो कहीं हक लाल जी खाधी छे न हलाम कले छो छो कर काए माण्हू अॼु जे दौर में तो जहिड़ा ईमानदार माण्हू पिया आहिनि इएं साईं न। वॾी महिरबानी कुर्ब 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 लख दरा पुराणा दोस्त लॻनि था तुंहिंजा मूंखे साईं मानी मांखे गिरह न खाइण ॾिनो हाँ बाक़ी ईमानदार वॾा थी ईमानदारी खे छॾ हा बिल बिल वठे टिप बि वठे मथो जेको खाए हा रोज़ अचनि टिप बि हैं? पैसा काढे विया ए छा कंदो पई बिल ॾे छो हिकिड़ो मिंट बीह त अरे पैसा तो हुया बटू में मुंहिंजे साम्हूं हुन कढी ॾेखारिया पैसा काॾे विया छा सोचींदो पियो यार जल्दी कर ॿिया बि ग्राहक होॾे वेठा आहिनि मूंखे बिल विझणो आहे छो पैसा ॾे टिप जूं ॻाल्हियूं करी पियो टिप के छॾ तूं मूंखे पैसा ॾे बस बिल यार हिन बटू में पैसा हुया पैसा अलाए काॾे विया काॾे या साईं पैसा आहिनि कोई हवाई जहाज न आहे जो उठी वेंदो मां चवंदो पैसा ॾे ते असां पैसा ॾे पैसा त न आहिनि हिन बटू में ईअं कीअं पैसा न आहिनि यार 4 माण्हू मानी कई आहे 1500 1600 2000 रुपया बिल बणे त वरी पैसा कोन आहिनि छो हल तूं हल सेठ ॾे हल पैसा कोन हल सेठ हे वा 4-5 ॼणा आया मानी खाधी न पार्सल बि मानी कराया 2500-3000 बिल देन तो हाणे हिन वटि पैसा कोन आहिनि पैसा ना है ना हेठि बटू में पैसा हुया अलाए काॾे विया भा पैसा ना है कोई मसलो ही ना है सेठ तो भलो माण्हू आहे यार बस इनके वठी वञ ऐं तव्हां बि धोआसि होटल जी सफ़ाई बि कराइसि ऐं वॉशरूम बि धोआसि ईअं जेतिरे ते पैसा पूरा न थियनि इनखे न छॾ उहे बि ॿ माण्हू शार्ट न जुन जा त हिनखे बीहाए छॾींदो बस ठीकु आहे वठी वञ वठी वञ वासा आशिकन जी ओता के अलगवा अलाए छो असां चुप करे बर्तन धो गिराकी टाइम आहे ॿियो बि माण्हू वठी आयो जल्दी कयो हाणे सारा बर्तन धोइणा अथव गिराकी टाइम हथ हलायो ले हल हल बटुए के में आया जा तोखे कीअं ख़बर पई बाबा यो एकड़ो पीए बापो टे वडा ला थई मोसावे फ्रॉड करे आ 7 ॾींहं लोणा तो अञा त यो कर्जो न लथो आ बाबा स्टार्ट थी मवाली देबो हा पियो पाल हलो शालो अथी उहो कीअं वो इए ना पान समझो छे अगियो शायद गलीब आ इंजे कले तू दाल जो अडल दिनो मां आलू चिप्स जो दिनो क्यों शालो आ ना इनी वाली नमकीन जो अडल दिनोई वॾो साणो आहे पोइ उन बटू में 50-60 हज़ार हुयो 3 हज़ारनि जी मानी खाई उहो बटू ई उनखे ॾेई छॾियईं एॾो साणो आहे हाँ यार यो गलत काम कयो पियो अकुल कोको तो ना जो टिकट में ठोकाऊं उनके मां भरियल बटू ॾींदुमि जो चरियो मां उहो कीअं उहो कीअं बटू या हिके जहिड़ा हाँ ठीकु आहे हाँ खाली बटू जेको उॾाई वियो भरियल बटू हे मां वटि थी हे छा पैसा न रहो
चरियो वाचा मां हेडस अली ना ये बदली क्या कयो बदली नहीं करे के मां उनके चयम ना उस्ताद तो बटू किरी पे अनु चो मांजो ना है हाँ। पर जे में विदुम हाँ। बाद में चेंज माले पैसा दिठाई ना हाँ। बाद में चेंज यो बटू मांजो आ पोरी बदला नो माल खाली बटू याला काजा दे सलाम के इनी करे चंदो ते पियो पियो हुंदो पुट पुट हुंदो आ बुधो है ना हाँ, वाह। अल्लाह ने माने नी मानी ने ठरी वने टाइम ते दियो सली哎呦我的妈！